हैदराबाद में एसएसपी अदील चांडियो खे हटाए शाहज़ेब चाचड़ खे मुक़रर कयो वियो आहे। एसएसपी अदील चांडियो खे हटाइण जो नोटिफिकेशन जारी कयो वियो। हैदराबाद में एसएसपी अदील चांडियो खे हटाए शाहज़ेब चाचड़ खे मुक़रर कयो वियो आहे। एसएसपी अदील चांडियो खे हटाइण जो नोटिफिकेशन जारी कयो वियो। हैदराबाद में एसएसपी अदील चांडियो खे हटाए शाहज़ेब चाचड़ खे मुक़रर कयो वियो आहे। हैदराबाद में एसएसपी अदील चांडियो खे हटाए शाहज़ेब चाचड़ खे मुक़रर कयो वियो आहे। एसएसपी अदील चांडियो खे हटाइण जो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। हैदराबाद में एसएसपी अदील चांडियो खे हटाए शाहज़ेब चाचड़ खे मुक़रर कयो वियो आहे। एसएसपी अदील चांडियो खे हटाइण जो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। हैदराबाद में एसएसपी अदील चांडियो खे हटाए शाहज़ेब चाचड़ खे मुक़रर कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। ब्यूरो चीफ हैदराबाद सफ़र अकड़ो खां। जी सफ़र अकड़ो आगाह कजो। हैदराबाद के एसएसपी अदील हुसैन चांडियो के हटाए शिकारपुर जो एसएसपी शाहज़ेब चाचड़ उनके हैदराबाद में मुक़रर किया है। अड़ो नोटिफिकेशन जारी कंदे एसएसपी हैदराबाद के जो हेडक्वार्टर रिपोर्ट कर सीपीओ रिपोर्ट करण जो हुकुम जारी किया है। जैसे शाहज़ेब चाचड़ के शिकारपुर का बदली करे हैदराबाद में मुक़रर करण जो नोटिफिकेशन जारी कंदे हैदराबाद चार्ज वठण लाइ हुकुम जारी किया है। उन हवाले से पुलिस ज़रिए मालूम किया है तो एसएसपी अदील हुसैन चांडियो के जो हटाइण वारो मामलो साम्हूं आयो है तो वो कासमाबाद के मुस्लिम सोसाइटी में जो एक बंगले जी मामले तां ॿिनि धुरनि जो झेड़ो थियो हुयो। उन झेड़े दौरान एसएसपी अदील अहमद चांडियो जेको आहे सो हिकु धुर जी सपोर्ट कई हुई, जंहिंजे ॾोह में हैदराबाद हिकु सूबाई वज़ीर ज़ाती इंट्रस्ट वठी ऐं उनखे एसएसपी हैदराबाद अदील हुसैन चांडियो जी बदली कराए छॾी। जॾहिं हिन सां गॾोगॾु एसएचओ कासमाबाद सगीर अहमद सांगी खे पिणु इन ई मामले जे करे एसएसपी हैदराबाद खां हटायो वियो हो। ऐं जेको असुल मामले जी ख़बर पई आहे पुलिस ज़रिए तां एसएसपी अदील हुसैन चांडियो खे हटाइण जो जेको सबबु आहे उहो मुस्लिम सोसाइटी जो हिकिड़ो बंगलो हुयो जेको विकिरो कयो वियो हो ऐं उन विकिरे करण खां पोइ ॿिनि धुरनि जे विच में इख़्तिलाफ़ थिया, झेड़ो थियो। हिकिड़े जेको आहे सूबाई वज़ीर जे चयो न करण ते एसएसपी हैदराबाद खे जेको आहे सो हटायो वियो आहे। जी महिरबानी अवां जी सफ़र अकड़ो आगाह करण लाइ।